मुसलमान जे घर बार जमे न मुसलमान जे पाण मुसलमान हूं न सजे कन में बांग खबे कन में तकबीर इन जे दिल वारे अच्छे पन्ने दे पहिरियों अल्लाह जो नालो अचे वो मोहम्मद जो नालो अचे। हुज़ूर तो फरमायो बार गालाइण जेड़ो थे न इनके पहिरियों कलमो पको करायो। असां बार के छा सेखारींदा मामा पियो अचे बुझो त ॾेस वाह जो अकुल थो सेखारे बार अच्छे पानी वांगुरु अच्छे पानी में गाढ़ो रंग विझो गाढ़ो थींदो फिको विझो फिको थींदो साओ थिए तो ॿार के जो ॿार मुछ जो ॿार यादे वरेस वरा तो नमाज पढ़ी निकलते ना बच्चों दुरूद पढ़ी घरों निकलते तो कुरान पढ़ी निकलते ना बच्चों सलाम पढ़ी निकलते। मुझे मौला हुसैन तो फरमाए ना कायनात में अख पटी ना टे शयूं ॾिठम अबे अली के नमाज पढ़ंदे नाने नबी के सच्चा कंदे अम्मा साण के मुसल्ली दे मौला जो कुरान पढ़ असां अख पटी था अम्मा ऐं बाबा खैरा वारो ड्रामो पिया ॾिसनि छोरा बि अहिड़ा ई थींदा। कराची हैदराबाद में हाणे मायूं पहिरियों ॿार चयूं ॼणनि थञी नथियूं पियारे छो मुझी सेटिंग खराब थी थे खैर पर वने तो निपल ऐं फीडर त वठो अचे बकरीअ जो खीर विझी मथो निपल चाढ़े नंढड़े ॿार के वात में विझंदा हाणे ॿार मासूम वीचारा इनके का ख़बर कोन ॿार के कहिड़ी ख़बर असुली थाणो आहे या नकुली थाणो आहे जे जमन सां बकरीअ जो खीर पी तो इहो पीउ के गुले ते खणंदो पोइ भॻा बीठा आहिनि साईं इस्माइल तावीज़ ॾे तॾहिं छोरे खे नीचे में ॿधा तावीज़ न ॿध ट्रैक्टर जी कीन ॿधे हथ सां त तो छोरे जो बेड़ो हज़रत बिलाल तो फरमाए मां आज़ान ॾिनी नबी से आया सुन्नत पढ़ी आए ली गया अख लगी वई निंड अची वई मुंहिंजो अस्सला जो हाज़िर या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थी वियो आहे संहिंजे निंड मां उथिया सिधा मुसल्ले ते नमाज पढ़ायूं सलाम मरायूं अञा मुसल्ले ते वेठा मुंहिंजो सिध मां निंड पिया वॾो कोन कयो बात फरमाए बिलाल तव्हांजी निंड बि आहे मोहम्मद जी निंड बि आहे नथा जो सुभान अल्लाह आज के रसूल भैया खबर करे कमा हाली वही तो भैया बता शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा या रसूल अल्लाह तहां जी निंड केड़ी है फरमाया तनाम आयनाया वला यनाम कल्बी मुझो अखियों निंड कन दिल मौला जो जिक्र कर जे दिल सुजाग हुजे उन जो वज़ू न भजंदो। लतीफ़ साधो चे तन तस्बीह सॼो जिस्म तस्बीह कर हे वॾियूं कूड़ियूं तस्बीहूं खणूं मुलनि वांगुरु माण्हू न फासाए सॼो तन तस्बीह अखि उहो ॾिसे जेको रब चयो हथ उहो पकड़े जेको रब चयो ज़बान उहो ॻाल्हाए जेको रब चयो दिलि उहो सोचे जेको रब चयो पेर ओॾे हले जेको रब चयो तन तस्बीह। इमाम ग़ज़ाली फरमाए तो अल्लाह अखियों दे ना चार शयूं ॾिसजो चार काबतुल्लाह खे ॾिसजो रोज़ रसूलुल्लाह खे ॾिसजो कलामुल्लाह खे ॾिसजो औलिया अल्लाह खे ॾिसजो पर पनायूं मायूं न ॾिसजो लसा छोरा न ॾिसजो पोड़ा त वणनि ई नथा न असांखे। तन तस्बीह मन मणियूं दिल तंबूरो जन तंदू जी तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुम समझो तो सही न लतीफ़ चवे छा पियो बस कर सूफी तो संदलियो न ठोके लतीफ़ साजो जे तन तस्बीह
मन मणियो दिल तंबूरो जन्नत तंदू जे तलबजो वहदत सुर वजन वहदहु ला शरीक लहु युराग रगुन से सुल्तान मरसूहन निंद्र इबादत तेरे राजा नताजो सुना अर्शन मथे अरबी बजो मेराज वाली रात सारी दुनिया हेठा नबी मथे पे बने रब इंतजाम किया गया जहन्नम बन गई जन्नत सी गए रूह तराना अर्शद चिरागा जिब्रील तरके सवा लखों नबी इस्तकबाल ने 70,000 मलाइक बेन आसमान के रब्बा खैर आए से चुप क्यों और मोहम्मद अर्श के तौबे के तो बचे जोर से आज तेरे सुन भैया फगुलों कर रहा था सारो जहान रोशन मेहमान वडो इंदो त इंतजाम वडा गबा इते मां आयो आहियां महिरबानी को इंतजाम कयो आहे न पुलिस न रेंजर मुलो आबा तो खाई वेंदो हले भले इते सिंध जो वज़ीर आला नामराज शाह जे पुलिस रेंजर से डीपीओ डीटीओ सीटीओ वटाडा फैजाबाद से अब्दुल वहाब जी मदरसे का वठी पुलिस के गरीब के रोड ते न चढ़न दिया पर जो साहब तो अचे आ मस्त उठदो मेहमान वडो इंतजाम वडा मेराज वारी रात मेहमान हो मिठो मोहम्मद मेजबान हो अल्लाह पान इंतजाम बेरा बवड़ो कयो ना मेराज सजे में हिकमतूं दवा असां जे लाइ नसीहतूं आहिनि जिबरील मुंहिंजे महबूब खे वठी आ कॾहिं 27 रजबी सोब रात जो कॾहिं मौला ॾींहं जो घुराए चई न महबूब सां मिलबो या रात जो मौला राति भला 14 छो नथो घुराए चई न 27 ऊंदहि हुजे न को ईंदे ॾिसेसि न को वींदे ॾिसेसि तव्हां सलीमाबाद वारा बि चवंदा आहियो न बिजली वञे पोइ अची जाए मौला 27 ते छो घुरायोसीं जे अॼु राति मूंखे फ़ैसिलो करिणो आहे त जेको मेराज जो मुनकिर आहे उहो अबू जहल ज़िंदीक़ आहे जंहिं मेराज जी तस्दीक़ कई आहे इहो अबू बकर सिद्दीक़ आहे नबी से मेराज करे आया न अजी अबू जहल खे ॿुधायूं छो त मेराज जो अनुभव जे 12 साल असांजे नबीअ जो मेराज इम्तिहान न हो असांजे नबीअ जो मेराज इनाम हो ॿियनि नबीअ जो मेराज इम्तिहान हो इब्राहिम अलैहिस्सलाम आराह न पियो आहे मेराज पर शक्ल इम्तिहान जी हज़रत इस्माइल छुरीअ जे हेठां पियो आहे त मेराज पर शक्ल इम्तिहान जी मूसा अलैहिस्सलाम जबल तूर ते वेठो आहे त मेराज पर शक्ल इम्तिहान जी नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी में वेठो आहे त मेराज पर शक्ल इम्तिहान जी यूनुस अलैहिस्सलाम मच्छी के पेट में आहे त मेराज पर शक्ल इम्तिहान जी इन नबी जो मेराज इम्तिहान हो मोहम्मद जो मेराज सलीमाबाद वारो नबी साईं खे वॾा दुख आया मेराज खां पहिरियों जंहिं साल मेराज थियो न अम्मा ख़दीजा साईं जी जुदाई जनाब अबू तालिब जे जुदाईअ जो गम हुज़ूर अकेला थी वेही रहिया रब चो जिबरील मुझे महबूब खे वठी आओ जन्नत में सवारी गाए 1.25 लाख दे बैतुल मुक़द्दस में कद कर 1.25 लाख 70,000 मलाइका पे आसमान से कद कर मुझे नबी खे वठी आओ बैतुल मुक़द्दस में देखा 7 आसमान देखा शरीकुल कलाम देखा रफ देखा अर्श कुर्सी देखा अर्श ते बची अचे मारे को पंहिंजो भी दीदार कराया तो मोहम्मद जा सब दुख सलीमाबाद वारो
दुख खां पोइ जॾहिं सुख मिलंदो आहे न दुख सभु विसरी वेंदा आहिनि। ईद ॾींहुं कंहिंखे रोज़ो यादि हूंदो आहे मुंहिंजा कपिड़ा ॾिसो, मुंहिंजो बूट ॾिसो, मुंहिंजी टोपी ॾिसो। कॾहिं 10 रुपया विञाइजी वञनि, ॻोल्हींदे ॻोल्हींदे 1000 रुपया मिलेसि, 10 यादि हूंदसि। रब जो सोना तोखे मुंहिंजे रस्ते में वॾा दुख आया पर मेरा अॼु अहिड़ो थो करायां जो मोहम्मद सभु दुख मेराज वारी राति 18 सालनि जी त राति हुई। मूंखे हैदराबाद हिकिड़े पोड़े चयो सॼो मेराज ॿुधा। मुंहिंजो सॼो अलाह ई न ॿुधायो त मां छो ॿुधायां। रब सॼो मेराज ॿुधा, अलाह जो ॿुधाइणो हुजे हा त पोइ मथे छो घुरायां असां। मां न इस्माइल तो ई जेके वठी वञा, हल तोसां कमरे में ख़ासि ॻाल्हि ॻाल्हाइणी आहे। वरी उहा अचे ॿाहिरि ॿुधायां, चवे तोखे ॿाहिरि ॿुधाइणी त मूंखे कमरे में छाला सॼो त ॿुधाइणो ई न आहे, रब ई न ॿुधायो, रब ई न ॿुधायो बसि। बाक़ी मुल्हिदनि खे जवाब ॾिनई जेके मेराज जा मुनकिर आहिनि न, उन्हनि खे हिकिड़ो लफ़्ज़ चई, उन्हनि जा वात बंदि कई। कहिड़ो? सुभान। जेको चए थो न त नबी से मथे कीअं विया, मथे थधि जा पुरा, गर्मीअ जा इलाइक़ा, मथे ऑक्सीजन आई कोन। डॉक्टर चवनि था बिना ऑक्सीजन जे माण्हू जीरो नथो रही सघे। तव्हां मूंखां ॻाल्हियूं करियो था कयो। रब उन्हनि खे जवाबु ॾिनो सुभान वंकर सुभान। जे तोखे माउ जे पेट में ठाहियो आहे उन ताक़त वारे रब मोहम्मद खे अर्ज़ कर। मूंखे बि हिकिड़ो कामरेट चए नबी से मेराज ते विया। मुंहिंजो हा, जे मथे ऑक्सीजन कोन्हे, बिना ऑक्सीजन जे माण्हू रही नथो सघे। मुंहिंजो तूं मां जे पेट में घणा महीना रहीं? चए 9। मुंहिंजो 10 ऑक्सीजन पिणे मोकिलींदो हुजे। चए मोला अहिड़ो धक, मुंहिंजो जिते तूं पढ़े न उते मां हेड मास्टर। वरी ॿियो पियो मूंखे चए साईं साइंस जो कमाल, तव्हां मोला नथा मञो, ऑटोमेटिक टीवी रिमोट ते बटन हण, टीवी चालू, बटन हण, टीवी बंदि। मुंहिंजो चया सॼो इंसान रिमोट ते आहे, ऑटोमेटिक। तव्हांजो मानी खाईंदा आहियो, गिराऊ खणी हिते आणींदा आहियो, पोइ मज़ूर कंदा आहियो वात पटण लाइ। ॻाल्हायो न था, रुगो गिराऊ हिते आणींदे न, जहिड़ो खैरपुर वारो फाटक खोली। इंसान सॼो असांजी अखि ऑटोमेटिक आहे। हे वाइपर आहे, वाइपर वाइपर जे गाॾीअ जे शीशे खे साफ़ कंदो आहे न, ही वाइपर आहे, हिन में कोई बटन आहे। अञा पाण खे ऑटोमेटिक ॾिसणो अथव न, खैरपुर वारो वञो बाथरूम में, कोई बटन कोन्हे।